सुबह गाड़ी को घेरा की ना आयो अलाए कीअं थींदो असांजो सम्झ में नथो अचे 20 किला चांवर आया आहिनि ॾोरी असां वरी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बाबा बिरयानी आहे, स्पेशल बिरयानी आहे, चिकन बिरयानी आहे, आलू वारी बिरयानी आहे। अच्छा बिरयानी है? हाँ जबरदस्त बिरयानी आयल जा मसाला पहले नई रेडी खोली आहे मां भी माशाल्लाह सोचो था रोजी खायूं छा कयूं बेरोजगार हुया थे। सही है सही ॾिसो बिरयानी थोड़ी हाँ बिरयानी चेक कर ॾिस भले ॾिसे तो पेट में लगा पिया गोश्त है चावल आलू। माशाल्लाह सही सही हाणे कहाँ लिया है? जी जी मां आज फैक्ट्री में कम लाया है वहाँ। अच्छा ये पोई फैक्ट्री में। हाँ अच्छा घर में सारी में। हाँ तो हाणे बिरयानी तुझी टेस्ट कंदुमि जी ख़बर पए पोइ न त सॼो जेको पार्सल कराइणो थी वेंदो आहे। हाँ हाँ थोड़ी टेस्ट कराईंदो वाह थी वेंदी रात यार सफ़ा भली कई थी। है ना? हाँ हाँ बस वो टेस्ट कर दो मसलो ना है। हाँ बस थोड़ी आवाज़ सही आवाज़ कजो टेस्ट करनी है सही। चावल भला खारा है ना। हाँ खारा है ना। हाँ सही खाई ॾिसो। भाई बाबू नहीं वरी जा दो हिन पासे लो खादा हुआ टेस्ट नहीं है ना खाई सा थोड़ा ॿिया ॾे। हाँ इहा भी ॻाल्हि आहे, इहा भी ॻाल्हि आहे। खाई ॾिस थोड़ा थोड़ा नहीं ना। कर खबर चांवर बढ़िया ही चांवर दिल से खाया तुम उस्ताद जिंदगी जो तजुर्बा एक होटल में कम किया बुर्ची में पान हाई लेवल जो हाँ हाँ होटल के मालिकन जो डोसा धिका ढाबा सोचो तो वेही जेकर पांजी बिरयानी टपाणी वेही रहूं कराची जो गुनागुन शहर आहे अल्लाह रोज़ी ॾींदो चांवर कीअं लॻे। हाँ खुदा जी सही ॿुधाए। हाँ ईअं घणा चांवर पार्सल करे ॾियां हाणे? कहीं ॻाल्हि ॿुध न जी मां कम ते लॻा फोटो काट करे झगड़ो वठी वञो। अञा तू कम ते ही ना लगो बी तो नहीं कोई तू चावल की खाता ना तू दादागिरी ना या तो गोंडो वहां जाए तो अरे अरे बचाओ रे तू ते गोंडो वहां जा अरे खाई ना तू असा चावल खाई तो ये भी दे ये आराम से चावल गिरा कर दे गिरा कर खुदा जी मार पयो अलाए काथों काथों निकरो था बस अची चट्टा नहीं बोल नहीं मां कम तक तू चावल वड़ दूं असा पाण ते बेरोजगार बीठा सुबह